बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। आहियां लैला निसार। नाज़रीन, पाकिस्तान के एटमी ताकत बणजंदे 27 साल मुकम्मल थी विया। जी हाँ, पाकिस्तान के एटमी रियासत बणजण जो एज़ाज़ मिलण खे 27 साल मुकम्मल। न सिर्फ़ एतिरो पर पाकिस्तान दुनिया जी सती ऐं इस्लामी दुनिया जी पहिरीं एटमी क़ुवत आहे। सो इन हवाले सां तव्हांखे ख़बर आहे त सदर पाकिस्तान हुजनि, वज़ीर आज़म पाकिस्तान हुजनि, सभिनी क़ौम खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। ॿियनि अहम शख़्सियतनि जो बि अॼु यौम तकबीर जे ॾींहं ते समूरी क़ौम खे वाधायूं ॾिनियूं वयूं। न सिर्फ़ एतिरो पर समूरे मुल्क में मुख़्तलिफ़ हंधनि ते यौम तकबीर खे मल्हायो वियो ऐं उन जे हक़ में मुल्क जे हक़ में पाक फ़ौज खे भेटा पेश करण जे लाइ ऐं ख़ासि करे उन ख़ासि ॾींहं खे भेटा पेश करण जे लाइ रैलीज़ कढियूं वयूं। पाकिस्तान जो एटमी प्रोग्राम एतमाद जोगो आहे। इहो सदर पाकिस्तान जो स्टेटमेंट आयो। यौम तकबीर जे क़ौमी जज़्बे खे मुआशी तरक़ीअ जो सफ़र बि बरक़रार रखणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जी इहा स्टेटमेंट आहे। ऐं ॿिए पासे डिस्कस कंदासीं नाज़रीन त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिन वक़्तु जंहिं दौरे ते निकितल आहिनि उन जी वॾी अहमियत आहे ख़िते में। आउं ॻाल्हि करे रही आहियां त पहिरीं जीअं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब तुर्कीअ विया, उन खां बाद में ईरान ऐं हाणे जेका आहे उहा अज़रबाईजान में मौजूदु आहिनि। उन खां बाद जेको आख़िरी स्टॉप आहे उहो ताजिकिस्तान आहे। सो हीउ दौरो ॾाढी अहमियत रखे पियो। ऐं अॼोकी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं लेटेस्ट त ही दोस्त मुल्कनि जा दौरा वज़ीर आज़म साहब त कनि पिया। यानी वज़ीर आज़म जी ईरान खां पोइ हू हाणे अज़रबाईजान आमद थी आहे। सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे पाकिस्तान, तुर्किया ऐं अज़रबाईजान टे मुल्की इजलास में शिरकत थी आहे। ऐं ॿी सभ खां सुठी ख़बर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, उन दौरे खां बाद में जेका आई आहे या हिन वक़्तु हुननि जो ज़ाहिर आहे हलंदड़ आहे, उहा अज़रबाईजान में मौजूदु आहिनि। त अज़रबाईजान पारां नाज़रीन पाकिस्तान में $2 जी सीड़पकारी जो ऐलान कयो वियो आहे। दैट्स अ वेरी वेलकमिंग न्यूज़। तमामु ई सुठी ख़बर आहे। सो पाकिस्तान जी कोशिशुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हू परॾेही ऐं उन्हनि जी सफ़ारती लेवल ते जेके बि कोशिशूं हिन पाकिस्तान करे पियो इंडिया जी भेट में, उहे तमामु घणियूं कामयाब आहिनि। तो इंडिया खे हर क़दम ते नाकामी मिली रही आहे। इते असां ॻाल्हि करे वठूं था इंडिया जे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी, जंहिंजा नफ़रत ते ॿधल स्टेटमेंट्स बार बार अचनि पिया। नरेंद्र मोदी जा जेके बि नफ़रत ते ॿधल स्टेटमेंट्स आहिनि, यानी हिकु त तव्हां रीसेंटली हुनजो ॾिठो हूंदो त हुननि गोलीअ जी धमकी ॾिनी आहे। जी हा, नरेंद्र मोदी अहिड़ा अणवणंदड़ जुमिला बार बार इस्तेमालु करे रहियो आहे। शायदि अञा ताईं इंडिया इन ई फ्रस्ट्रेशन ऐं इन कॉम्प्लेक्स जो शिकार आहे। उन्हनि खे कुझु सम्झ में न अचे पियो त करिणो आख़िर छा आहे। सो जेको भारतीय वज़ीर आज़म चिड़ ॾियाराईंदड़ बयानु ॾिनो आहे उन ते पाकिस्तान पारां बेशदीद रद्द अमल आयो आहे। जी हा, परॾेही खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जो चवणु आहे त भारतीय वज़ीर आज़म जी तक़रीर अणवणंदड़ ऐं गैर ज़िम्मेवाराणो बयानु ॾिनो आहे। ऐं इहा तक़रीर जेकी हुई इनखे बि उन्हनि अणवणंदड़ ऐं गैर ज़िम्मेवाराणी तक़रीर करार ॾिनो आहे। सो पाणी खे हथियार तौरु भारत इस्तेमालु करे पियो ऐं इन हथियार तौरु इस्तेमालु करण जो बयानु आलमी उसूलनि जी खुलियल भञकणी आहे। अहिड़े हिसाब जो रद्द अमल पाकिस्तान में ॾिनो आहे। पर जेकॾहिं असां भेट कयूं, कंपेयर कयूं पाकिस्तान जे सफ़ारती लेवल हुजे या परॾेही लेवल ते, त हू तमामु हुननि जी परफॉर्मेंस जेकी आहे इंडिया जी भेट में सुठी रही आहे। न सिर्फ़ु एतिरो पर जेकी इंडिया जी ऑपोज़िशन आहे नाज़रीन, हू तमामु घणी तनक़ीद करे पई मोदी सरकार ते त हू पंहिंजी सफ़ारती कोशिशुनि में बिल्कुलु ई नाकाम थी विया आहिनि। अहिड़ी क़िस्म जी हुन ते प्रॉपर ते तनक़ीद थिए पई। हिते असां वधीक कुझु सवाल जेके आहिनि पंहिंजे एनालिस्ट चालू रखंदासीं। आख़िर में डिस्कस कंदासीं हिकु तमामु अहम ऐं सुठी ख़बर तव्हां सां शेयर कंदासीं त सिंध हुकूमत हिकिड़ो त फ़ैसिलो करे वरितो आहे जेके आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन आहिनि उन्हनि जो रेशो घटाइण जे लाइ ऐं वधि खां वधि एनरोलमेंट ते। पर हिकिड़ो सुठो क़दम आहे। ज़ाहिर जॾहिं बि अहिड़ा इशूज़ थियनि था असां हुन ते तनक़ीद बि कयूं था, पर हीउ सुठो क़दम आहे। उन्हनि पारां तव्हां सां डिस्कस कंदा हलंदासीं त छोकिरनि जे लाइ स्टाइपेंड वज़ीफ़े जो ऐलान कयो वियो आहे त हू वज़ीफ़े जी अहलियत जे मयार जो नोटिफिकेशन बहरहाल जारी थी वियो आहे। सो सिर्फ़ु 6, 9 ऐं 10 दर्जे जूं शागिर्दियाणियूं वज़ीफ़े लाइ अहल क़रार आहिनि। वज़ीफ़े जी रक़म ऑगस्ट, सितंबर, अक्टूबर, नवंबर ऐं डिसंबर 2024 लाइ जेको आहे ही ॾिनी वेंदी। यानी ही उन्हनि छोकिरनि खे स्टाइपेंड ॾिनो वेंदो त जीअं हू पंहिंजी अटेंडेंस खे बरक़रार रखनि ऐं 60% अटेंडेंस ॼाणाई वञे थी, जंहिंजी अटेंडेंस 60% हूंदी उन्हनि खे स्टाइपेंड ॾिनो वेंदो। सो इन ते असीं जेको आहे कुझु सवाल रखंदासीं त हीउ केतिरो सुठो क़दम आहे। हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ फ़ौरन ई हाज़िर थियूं था पंहिंजे एनालिस्ट सां।
वेलकम बैक नाज़रीन। हिन वक्त मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार इमदाद सूमरो साहब। इमदाद साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। ऐं ॿिए पासे मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार मोहसिन बबर साहब। मोहसिन साहब अवांखे बि शो में भली कार चवां थी। मोहसिन साहब जी इजाज़त खां शुरुआत इमदाद साहब खां करे वठूं था। इमदाद साहब, पाकिस्तान खे एटमी रियासत बणजण जो एज़ाज़ मिलण खे 27 साल मुकमल थी विया आहिनि ख़ैर सां। ऐं हिन वक़्तु जेको दोस्त मुल्कनि जो दौरो हली रहियो आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जो, उहो बि वॾी अहमियत रखे पियो। उते बि ज़ाहिर आहे इहे सभु ॻाल्हियूं थियूं आहिनि। क़ौम खे सदर पाकिस्तान हुजनि या वज़ीर आज़म हुजनि, उन मुबारक बि ॾिनी आहे। मुख़्तलिफ़ ज़िलनि शहरनि में भेटा बि पेश कई वञे पई। सो तव्हां कीअं सम्झो पिया त इहा एटमी ताक़त हुजणु हिन दौर में केतिरी वॾी ताक़त आहे? हाणे हीउ जेको रिसेंट असां वटि जेको इंसिडेंट थियो आहे, जेका हिकु वॾी जंग खां असां बचा आहियूं, त हुनजे पोयां हिकिड़ो पाकिस्तान जी जेका दिफ़ाई सलाहियत आहे उहो हिकिड़ो हुनजो वॾो किरदारु आहे। ऐं ख़ासि तौर ते एटमी ताक़त पाकिस्तान जो हुजणु। को जंगजू ज़हन जो माण्हू कोन आहियां ऐं न को हथियारनि जी जेका ड्रोड़ जो हामी थी सघिजे थो। पर हाणे जेकॾहिं इहो प्रूफ थियो आहे त मोदी जहिड़ो जेकॾहिं कुझु पागल को जेकॾहिं तव्हांजे सरहद पार वज़ीर आज़म थी वञे या RSS जे हथ में इंडिया हुजे त उहो ख़बर न आहे असां सां हिन वक़्तु कहिड़ो असरु करे हा जेकॾहिं असां एटमी ताक़त न हुजूं हा। हाणे उनजो ॿियो हिकिड़ो एस्पेक्ट इहो आहे त एटमी ताक़त हुजणु बज़ाते ख़ुदि सभु कुझु न आहे। असांखे मुआशी ताक़त बि थियणो आहे, असांखे गुरबत ख़तमु करणी आहे, असांखे जेको माण्हू जेके आहिनि या ॿार जेके आहिनि 2.5 करोड़ खां वधीक स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे तालीम ॾियणी आहे, असांखे रोड इंफ्रास्ट्रक्चर ॾियणो आहे, सिहत ॾियणी आहे पंहिंजे माण्हुनि खे, असांखे रोज़गार ॾियणो आहे पंहिंजे माण्हुनि खे। सो अञा घणा टारगेट आहिनि जेके अचीव करण खां सवाइ एटमी सलाहियत हुजणु जेका आहे उहा सिर्फ़ु सभु कुझु न हूंदो ऐं उन खां उनजो को एॾो फ़ाइदो कोन थींदो। ज़ाहिर हाणे एटमी ताक़त असां ॿाहिरी हमलनि खां त असां बची सघूं था पिया, पर जेको अंदरि पंहिंजो माण्हू जेके आहिनि उहे जेकॾहिं बुखुनि में मरनि था या जेके रोज़गार न आहे, त उहो हिकिड़ो वॾो टारगेट जेको आहे उहो अचीव करणु घुरिजे एटमी ताक़त सां गॾोगॾु। जॾहिं मुआशी ताक़त पाकिस्तान थींदो त पोइ त इहा सूरत हाल बि न हूंदी जेका असां जेको 22 अप्रैल खां पोइ असां जंहिंखे मुंहुं ॾिनो आहे। सो मुआशी ताक़त थियणु वधीक ज़रूरी आहे। टारगेट हिन वक़्तु जेको आहे उहो हुजणु घुरिजे पाकिस्तान खे हिकिड़ो मुआशी ताक़त बणाए फलाही रियासत बणाए। इहो हिकिड़ो इम्पोर्टेंट शइ आहे। उन पासे पर इन हवाले सां ख़बरूं जेके वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जो दौरो हले पियो दोस्त मुल्कनि जो, जेके ख़बरूं अचनि पियूं सीड़पकारियूं, जीअं आज़रबाईजान पारां पाकिस्तान में $2 अरब सीड़पकारी जो ऐलान कयो आहे। न सिर्फ़ु एतिरो पर पाकिस्तान ऐं तुर्किया सां सियाहत जे शोबे में बि आज़रबाईजान कमु करणु चाहे थो। त इहे ख़बरूं केतिरियूं वेलकमिंग आहिनि मईशत जे हवाले सां? लैला तमामु वॾियूं डेवलपमेंट्स आहिनि। इहे हिकिड़ी टिनी मुल्कनि जो गॾु वेहणु उते लेचैन में, उते आज़रबाईजान जो अॼु आज़ादी जो ॾींहुं हुयो, अॼु असांजो एटमी सालगिरह आज़रबाईजान जो आज़ादी जो ॾींहुं आहे। एब्सोल्युटली उते जेको आहे जंहिं क़िस्म जूं कमिटमेंट्स कयूं वियूं आहिनि, जंहिं क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि, उहो उन्हनि खे जेकॾहिं अमली जो तौरु अमल थिए उन ते त पोइ ज़ाहिर आहे उन सां वॾो फ़र्क़ु पवंदो। हिकिड़ी ॿी डेवलपमेंट थी आहे, शायदि उहा मुंहिंजी नज़र मां कोन गुज़री आहे। उहा आहे अफ़गानिस्तान मां अफ़गान तालिबान कमांडर सईदुल्लाह सईद जो हिकिड़ो स्टेटमेंट आहे जेका उन्हनि पासिंग आउट परेड में, उते पुलिस जी पासिंग आउट परेड थी, उनखे ख़िताब कंदे उन्हनि ॾिनी आहे। बयान जेको उन्हनि ॾिनो हो, उते तक़रीर कई हुई, उन में उन्हनि पाकिस्तान जे तालिबान खे ख़बरदार कयो आहे, TTP फ़ितरतुल ख़वारिज खे ख़बरदार कयो आहे त हू जेका कनि था पिया पाकिस्तान में वारदातूं, उहे हू चए थो त इहो जिहाद न आहे, इहो गैर शरई आहे। ख़ुसूसन उन्हनि पाकिस्तान में चयो, उन्हनि इहो चयो जेको अमीर आहे, अमीर जी इजाज़त खां सवाइ, अमीर जे हुकुम खां सवाइ जेको बि कार्रवायूं थींदियूं उहो जिहाद न हूंदो, उहो फ़साद हूंदो। सो इहा बि डेवलपमेंट जेका आहे इहा पाण मुरादो कोन थी आहे। इन में ॿ शयूं मां ॾिसो, हिकिड़ो अफ़गान तालिबान इहो तस्लीम कनि था पिया त जेके TTP आहे पाकिस्तान में उहा उन्हनि जे डिसिप्लिन में आहे, उनजे करे उन्हनि खे चयो वियो बाबा तव्हां अमीर जो हुकुम जो आहे पाकिस्तान में दहशतगर्दीअ जी वारदातूं बंदि कयो। इन डेवलपमेंट जे पोयां जेको रिसेंटली असांजो नायब वज़ीर ख़ारजा नायब वज़ीर आज़म वज़ीर ख़ारजा इसहाक़ डार साहब चीन विया हुआ, जिते पंहिंजो चीन जे वज़ीर ख़ारजा सां ऐं अफ़गानिस्तान जे वज़ीर ख़ारजा सां मुलाक़ात थी हुई, जंहिंमें अफ़गानिस्तान आमादा थियो हुयो CPEC 2 में शामिल थियण लाइ, जंहिंखे पाण डिस्कस कयो हुयो। सो उन में जेका अफ़गानिस्तान जी शमूलियत उन खां पोइ ही जेका डेवलपमेंट आहे, इहा बज़ाते ख़ुदि पाकिस्तान ज़ाहिर आहे ख़ितो जेको आहे उनखे TTP या BLA खां वॾो ख़तरो आहे। सो हाणे TTP ऐं BLA ॿई सम्झो इहो वञे पियो त उहे या हिकिड़ो पाकिस्तान जी रियासत जो जेको क्लेम आहे असांजी फोर्सिस जो, त अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमालु कनि था, इन जा सबूत बि ज़ाहिर साम्हूं आया आहिनि। अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमालु कनि था, जेकॾहिं अफ़गानिस्तान पाकिस्तान में दहशतगर्दीअ लाइ
पंहिंजी सरज़मीन इस्तेमालु करणु न ॾींदो ऐं हिकिड़ी बॉर्डर ते सां गॾु वेठो आहे पंहिंजो ईरान पुरअमन मुल्क असांजो ज़ाहिर पाड़ेसरी भाउ अफ़गानिस्तान मां बि असांखे जेकॾहिं को ख़तरो न हूंदो त असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी बॉर्डर जेका आहे इंडिया वारी उन में थोड़ी टेंशन हूंदी, पर उहा बि वरी चीन जे करे उहा टेंशन बि घणी अॻिते हली उहा ख़तमु थी सघे थी पई। सो पोइ उन खां पोइ जेको अॻिते क़दम आहे उहो आहे त जेको असांजो नाणो आहे उहो माण्हुनि जी फलाह ते ख़र्च थियणु घुरिजे। सो ही वॾियूं डेवलपमेंट्स आहिनि जेके 22 अप्रैल खां पोइ थियनि पियूं दुनिया में। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। मोहसिन साहब जो बि तस्दीर शामिल करे वठंदा। मोहसिन साहब, उमेद आहे मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं ईंदो हूंदो। हिकु त पाकिस्तान खे एटमी रियासत बणिजण में जो 27 साल मुकमल थी विया आहिनि ऐं उनखां अलावा एटमी ताक़त जे हवाले सां जॾहिं खां पाकिस्तान बणियो आहे, तव्हां उन हिसाब सां उन हवाले सां छा चवणु चाहींदव? ऐं ज़ाहिरा ही क्रेडिट त ऐं पूरी क़ौम जे लाइ हिकिड़ी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, पर छा कुझु मख़सूस शख़्सियतनि खे बि क्रेडिट ॾेई सघिजे पियो? जी बिल्कुलु ॾेई सघिजे थो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जो क्रेडिट उनखे ॾियणु घुरिजे त एॾी मुखालफ़त बावजूदि, आलमी मुखालफ़त बावजूदि एटमी जेको न्यूक्लियर प्रोग्राम हो पाकिस्तान जो शुरू कयो वियो ऐं हुन महिल जेतिरो ॾुखियाई थियूं ऐं पॉसिबल कुझु तदवीनकार इहो बि चवनि था त भुट्टे साहब जी शहादत जो हिकिड़ो कारण इहो बि हो त उन्हनि आलमी ताक़तनि खे न्यूक्लियर प्रोग्राम ते उन्हनि खे जेको मना कयईं ऐं पंहिंजो प्रोग्राम जारी रखियईं, उन ते उनखे शहीद कयो वियो। उहो बि हिकिड़ो ओपिनियन आहे। बट एनी हाउ, ज़ुल्फ़िकार भुट्टो खां पोइ जेके बि में साइंटिस्ट शामिल हुआ उन खां पोइ नवाज़ शरीफ़ जो क्रेडिट ॾियणु खपे त नवाज़ शरीफ़ इहो ऐलान कयो। हिन में थोरो मां तव्हांखे कॉन्टेक्स्ट में वठी वञणु चाहियां थो। जंहिं ॾींहुं पाकिस्तान इहो धमाको कयो हो चागी में, उन खां अॻु में पोखरान में इंडिया धमाको करे चुको हो ऐं पाण खे एटमी ताक़त मञाए चुको हो। सही, बिल्कुलु। जंहिं ॾींहुं 28 मई ते पाकिस्तान खे धमाको करणो हो, उन ॾींहं ते इंडियन पार्लियामेंट जो इजलास जारी हो, जंहिंमें उते तमामु अॻुवाननि सख़्तु तकरीरूं कयूं। एडवानी हो ऐं ॿिया हुआ, प्रताप मुखर्जी हुयो, कुझु मूंखे नाला जेके यादि आहिनि। उन्हनि पाकिस्तान जे हवाले सां अञा पाकिस्तान धमाको न कयो हो, उन ॾींहुं थियणो हो त उन ॾींहुं सख़्तु तकरीरूं कयूं हुयूं त हाणे असां एटमी ताक़त आहियूं ऐं ताईं चयो वियो त पाकिस्तान खे असां नेस्तो नाबूद करे छॾींदासीं। उन्हनि तकरीरनि में इहो बि चयो वियो। सही। पर जीअं ई इहा ख़बर पार्लियामेंट जे हलंदड़ इजलास दौरान आई, BBC जी ख़बर हली ऐं दुनिया में ख़बर पइजी वई त पाकिस्तान धमाको करे छॾियो आहे, त उहो साॻियो पार्लियामेंट जो इजलास कन्वर्ट थी वियो पीस जे पैगाम में ऐं इंडिया उन महिल पाकिस्तान खे पैगाम ॾिनो ऐं दुनिया खे पैगाम ॾिनो त असां पाकिस्तान सां पुरअमन ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियूं। इहो सभिनी खां पहिरीं इम्पैक्ट हो। उन महिल इमीडिएट इम्पैक्ट आयो हो पाकिस्तान तरफ़ां धमाका करण में। ॻाल्हि सॼी आहे त एटॉमिक पावर उन महिल जी ज़रूरत इन करे हुई त पाकिस्तान खे बैलेंस ऑफ पावर हिन रीजन में करणो हो ऐं इहो ई सबबु हो त पाकिस्तान बैलेंस ऑफ पावर करे इहो सॼे ख़िते में पुरअमन ख़ितो रहियो आहे। हल्को फुल्को झड़पूं थींदियूं रहियूं आहिनि, पर ही जेका जंग हुई जंहिंजो जेकॾहिं तव्हां अंदाज़ो लॻायो पाकिस्तान न्यूक्लियर पावर न हुजे हा त इंडियन जो हींअर जेको एग्रेशन आहे, तव्हां अंदाज़ो लॻायो त इन बैलेंस ऑफ पावर जे बावजूदि जेतिरो एग्रेशन इंडिया जो आहे, जहिड़े तरीक़े सां मोदी हिकिड़ियूं तकरीरूं करे रहियो आहे, गैर इंसानी क़िस्म जूं ऐं धमकियूं ॾेई रहियो आहे, तव्हां अंदाज़ो लॻायो पाकिस्तान न्यूक्लियर पावर न हुजे त छा कंदा असां सां? जी बिल्कुलु, वाकई में पंहिंजी हद क्रॉस करे वञनि। त मौसम हाणे करंट सिचुएशन खे कंसिडर कंदे जेके मोदी सरकार या मोदी पाण बयान ॾिए पियो, जेके तमामु घणा इररिस्पॉन्सिबल क़िस्म जूं स्टेटमेंट्स आहिनि, इन सॼे सिनारियो खे कंसिडर कंदे छा तव्हां सम्झो पिया त हाणे बि जंग जो ख़तरो किथे न किथे मौजूदु ज़रूरु आहे? जी, जंग जो ख़तरो कॾहिं बि टरी न सघंदो हिन सूरत हाल में। इन करे जो इंडिया में कल यशवंत सिंह जो जेको सिन्हा हो, जेको फॉरेन मिनिस्टर पोयों गुज़िरियल हुकूमत में कांग्रेस जो जेको हो, उन जो जेकी स्टेटमेंट आई आहे अॼु, उन वॾे पैमाने ते मोदी खे चयो आहे त माण्हू मारे ऐं जंगियूं करे इलेक्शन त खटे सघिजे थो, पर हिन ख़िते में अमन नथो आणे सघिजे। त उन मोदी ते सख़्तु तनक़ीद कई आहे त हाणे मोदी जो जेको BJP आहे उहे जंग जा प्यासा लॻा पिया आहिनि। हू चवंदा कहिड़ी तरीक़े असां बैलेंस करियूं ऐं पंहिंजे माण्हुनि खे ॿुधायूं त असां हारायो न आहे, असां बैलेंस कयो आहे या असां अहिड़ी क़िस्म जी हरकत। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त उन्हनि जी जेका इहा ख़्वाहिश आहे जंग जी, उहा उन्हनि खे पॉलिटिकल बैलेंस करण लाइ पंहिंजे मुल्क में मोदी खे ज़रूरी बणिजी वियो आहे। तंहिंजे करे हू चाहींदो मां कुझु न कुझु करियां, उहो करे नथो सघे पियो। हींअर इंडिया जी जेका सॼी दुनिया में थी आहे सिफ़ारती अकेलाइप जेका थी आहे, उनजे करे हाणे इंडिया सख़्तु परेशान आहे त कहिड़े तरीक़े सां हिनखे बैलेंस पॉलिटिकली कीअं करे।
इन बिल्कुलु बैलेंस हाणे सफ़ारती ॻाल्हि परदेही सची आहे लेवल त ते उहा आइसोलेशन जो शिकार थींदा वञनि था ऐं ॿिए पासे असां ॾिसूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ही जेको दोस्त मुल्क जो दौरो आहे इहो बि उन्हनि जे लाइ वॾो ख़तरनाक बणिजी वियो आहे ऐं सोचनि था तॾहिं फ्रस्ट्रेशन में अहिड़े क़िस्म जा बयान त इहो दौरो उन्हनि जे मुंहं ते केतिरी वॾी चमाट आहे। जो पाकिस्तान जो सफ़ारती सतह ते दोस्त मुल्कनि सां लाॻापा बहितर करणु ऐं ख़ासि तौर ते ही 4-5 जेके मुल्क आहिनि इन्हनि जी मां 2 मुल्क त अहिड़ा आहिनि जेके फुल फ्लेज इन्वेस्टमेंट पाकिस्तान में करे सघनि था। जी बिल्कुल इन्वेस्टमेंट टर्की ऐं आज़रबाईजान त ऐलान बि करे छॾियो आहे। मथां अॼुकल्ह चीन जी नई ख़बर आई आहे अच्छा त 4-5 अरब डॉलर जी रीफाइनेंसिंग थिए पई पाकिस्तान खे, इहा जी ख़बर आहे। अच्छा त इहो जेको इन जे बावजूद त ही जंग वारो ऐं डफेड़ वारी सूरत हाल हुई उन खां पोइ ही जेका मुआशी लेवल ते असांखे कुझु कामयाबियूं थोरियूं नंढियूं मिली रहियूं आहिनि, इहो ख़ुदि इंडिया जे लाइ वॾी परेशानी जी ॻाल्हि आहे। छाकाणि त पाकिस्तान गुज़िरियल केतिरनि सालनि खां पंहिंजी मुआशी तरक़ी ॾांहुं ध्यानु हो, हुनजो ध्यानु जंगुनि ॾांहुं ऐं इन्हनि डफेड़ ॾांहुं न हो ऐं कंहिं बि मुल्क सां इंक्लूडिंग इंडिया। पाकिस्तान जो इहो रवैयो ऐं जेका पॉलिसी आहे न हुई त हाणे कंहिंसां जहिड़ो नाहे करिणो, हाणे असांखे परमन थी पंहिंजे माण्हुनि जे लाइ मुआशी तरक़ी जा हलणो। इहा ॾाढी सुठी हिकिड़ी पॉलिसी हुई। असांजा जेके बि पावर प्लेयर्स आहिनि, पावर कॉरिडोर्स आहिनि पाकिस्तान जा, पॉलिटिकल, अस्करी ऐं लीगल पासे, जुडिशरी पासे, इंतज़ामिया पासे, उन्हनि सभिनी जो फ़ैसिलो त पाकिस्तान खे हाणे अॻिते वठी हलिणो आहे। पर इंडिया इहा जंग करे, इहा अगराई करे पाकिस्तान खे बैक ट्रैक करण जी कोशिशि कई, जंहिंमें सॼे प्लान में मुकमल तौर ते नाकाम विया आहिनि। पर हाणे पाकिस्तान हिन खां वधीक मज़बूत थी अॻिते वधे पियो ऐं इंटरनेशनली अञा बहितर पाकिस्तान खे उमेद आहे त शयूं मिलंदियूं ऐं पाकिस्तान खे सपोर्ट मिलंदी। डिप्लोमेटिक लेवल जे हवाले सां बि पाकिस्तान तमामु घणी तरक़ी करे रहियो आहे। सो इमदाद साहब छा एनालिसिस ॾींदा त मोदी जो जेको जंगी जुनून आहे उहो त हिन वक़्तु बि बरक़रार आहे, उनजी स्टेटमेंट्स मां वाज़े तौर ते इहा ॻाल्हि नज़र अचे पई। पर पाकिस्तान जी पॉलिसीज़ ते असां चाहींदासीं तव्हां बि हिन ते थोरो एनालिसिस ॾियो त उहा तव्हांखे केतिरी स्ट्रॉन्ग नज़र अचे पई, यानी काफ़ी शयूं वाज़े आहिनि, क्लियर आहिनि, जहिड़े हिसाब सां पाकिस्तान जी परफॉर्मेंस सफ़ारती लेवल या परॾेही लेवल ते नज़र अचे पई, पर अगेन केतिरो तव्हांखे प्रिपेयर्ड पाकिस्तान हर हवाले सां हिन वक़्तु नज़र अचे पियो ऐं जेके फ़ाइदा उन्हनि खे मिलनि था उहे बि असां सभिनी जे साम्हूं आहिनि, पर वॉट इज़ योर एनालिसिस ऑन इट? असांजे अंदरि जेको असांजी दिफ़ाई तयारी आहे त जेकॾहिं ॿीहर पाकिस्तान ते को इंडिया को अहिड़ो एग्रेशन कंदो त उनजो जवाबु ॾियण लाइ हर जेका उहा शइ तयारु पई आहे थी, जेको बि ज़रूरी सम्झो वेंदो उहो जवाबु ॾिनो वेंदो, अॻ में बि ज़ाहिर ॾिनो वियो। हिकिड़ी इहा शइ आहे। ॿी ॻाल्हि तव्हां जेको अॼु जेको ही लेचैन में जेका कॉन्फ्रेंस थी आहे जिते तक़रीरूं थियूं आहिनि उहे वॾियूं इम्पोर्टेंट आहिनि, उन्हनि ते गौर करण जी ज़रूरत इहा आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो बाबा असां जेको 3 जिस्म हिकु जान आहियूं, 3 मुल्क। रजब तैयब अर्दवान जेके आहिनि तुर्की जा जेके सदर आहिनि उन्हनि चयो त असां 3 मुल्क हिकु क़ौम आहियूं ऐं स्ट्रेटेजिक भाईवारी खे मज़बूत करण जी बि ॻाल्हि कई आहे न, दैट इज वेरी इंपोर्टेंट। बिल्कुलु। ऐं जेको ॿी उन्हनि ॻाल्हि जेका कई पंहिंजो इल्हाम एलियोफ जेका ॻाल्हि कई, उन्हनि न रुगो पाकिस्तान खे $2 अरब जी जेका सरमायाकारी जो ऐलान कयो, बल्कि उन्हनि भी पाकिस्तान सां हर ॾुखे वक़्त में गॾु बीहण, पाकिस्तान जे मथां थींदड़ हमले खे पाण मथां हमलो तस्वुर करण जो ऐलान कयो। उन्हनि चयो त आर्मीनिया असांजो जहिड़ो हुयो जॾहिं जंग हुई, या आर्मीनिया जॾहिं उन्हनि ते कब्ज़ो कयो पंहिंजो आज़रबाईजान जे इलाइक़नि ते, त उन पाकिस्तान सां गॾु बीठो हुयो, तुर्की उन्हनि सां गॾु बीठो हुयो। सो उन्हनि खे हीउ जेको हिकिड़ो स्ट्रेटेजिक जेका आहे न पंहिंजो सफ़बंदी, हाणे हिन मां उहो जेका पाकिस्तान जी कामयाबी आहे, चीन असां सां गॾु बीठो आहे, ईरान पाकिस्तान सां गॾु बीठो आहे, हींअर अफ़गानिस्तान उन सॼे अलायंस में अचे थो पियो, ऐं तुर्की आज़रबाईजान। सो ख़िते में उहे मुल्क जेके बॉर्डर शेयर कनि था उहे इंडिया सां कोन बीठा आहिनि, उहे पाकिस्तान सां बीठा आहिनि। इहा इंडिया जी वॾी शिकस्त आहे, या वॾी हार आहे इंडिया जी। ऐं जेकॾहिं इंडिया नरेंद्र मोदी जा जेके बयान आहिनि उहे त उतां जी पंहिंजे पब्लिक सेंटिमेंट खे थधो करण लॻो ॾियनि पिया न, पाणी बंदि करे छॾींदासीं, हीअं कंदासीं, पर इहा ॻाल्हि उन्हनि जे लाइ वेलकमिंग त न आहे न, हूअ इहा ॻाल्हि उन्हनि खे सुकून त कोन मुहैया करे सघे पई, वधीक उन्हनि खे फ्रस्ट्रेशन में धिको ॾेई रही आहे। त पोइ उनजे नतीजे में छा उहो कुझु अहिड़ो अणवणंदड़ शइ करे सघनि पिया? ॾिसो, जेकॾहिं मोदी पंहिंजो ही जेको डैमेज आहे उहो कंट्रोल करण वञण में कामयाबु थी वियो त पोइ कंहिं बि क़िस्म जी मुंहिंजो नाहे ख़्याल त का उॿाराए पोइ कंदो ॿीहर। पर जेकॾहिं हू जेको पॉलिटिकल डैमेज हुनखे ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे, उनखे कवर करण लाइ, उनखे बचाइण लाइ का हू करे सघे थो को हमाकत मोदी, उहो सॼी दुनिया जी हुन ते नज़र आहे। ऐं ॾिसो न हाणे हुते जेको बांग्लादेश आहे, बांग्लादेश जी सरहदुनि ते बि हुननि पंहिंजो ड्रिल करणु शुरू करे छॾी आहे, छाकाणि त बांग्लादेश में उते चीन पंहिंजा अॾा पियो ठाहे इंडियन सरहद वटि।
सो उते बि उन्हनि पंहिंजी जेका मूवमेंट तेज़ करे छॾी आहे मोदीअ। सो पाकिस्तान खां मोचड़ा खाइण खां पोइ हाणे मुमकिन आहे त हू हुन पासे बांग्लादेश वारे पासे खां को हमाकत या का जहालत उते का मोदी करे, पर अगेन उते चीन जो ऐं पाकिस्तान जेके आहिनि ज़ाहिर बांग्लादेश जो साथ ॾींदा ऐं इंडिया खे उते बि कंहिं क़िस्म जी जेको एग्रेशन न ॾिनी हूंदी, अगरि कई वई त उनखे ईअं जवाबु ॾिनो वेंदो जीअं अॻु में ॾिनो वियो 6 ऐं 7 ते या 10 पंहिंजो मई ते। सो मोदी ज़ाहिर आहे उनजी ख़्वाहिश वॾी आहे, उन ते जेको प्रेशर आहे RSS या हिंदुत्व माइंडसेट ऐं उतां जी ऑपोजिशन बि त खुली करे तनक़ीद करे पई नरेंद्र मोदी ते, त छा इन जो मतिलबु इहो बि आहे त मोदी खे पंहिंजी शिकस्त जेको आहे वाज़े तौर ते नज़र अचे पई, ॾाढी अंडर प्रेशर आहे, त उनखे सम्झ में अचे कोन पियो त हाणे करिणो छा आहे ऐं उनजे नतीजे में कुझु बि करे सघे पियो? न ॾिसो, मोदी पंहिंजो पाण खे ओवर एस्टिमेट कयो हुयो। हुनजो ख़्यालु हो त हू पाकिस्तान ज़ारा नंढड़ो मुल्क आहे, 25 करोड़ जो, असां 1 अरब 40 करोड़ जो मुल्क आहियूं, पाकिस्तान खां असांजी 3 ते वॾी फ़ौज आहे, पाकिस्तान रुगो 7.7 अरब डॉलर ख़र्च करे थो दिफ़ा ते, असां त 86 अरब डॉलर ख़र्च कयूं था, त असां त पाकिस्तान खां घणा ताक़तवर आहियूं। सो इन भरम में, इन गुरूर में मोदी जेके हमला कया न, उहे हमला जेके आहिनि उहे उनखे पइजी विया आहिनि ॻिचीअ में। हाणे उनखां पोइ जेका उतां जी अपोजिशन आहे, राहुल गांधी रोज़ाना सवाल थो करे, बाबा ॿुधायो त असांजा केतिरा राफेल किरिया। अॼु वज़ीर आज़म साहिबु चयो हुते पंहिंजो लेचैन में, हुननि चयो त असां 4 राफेल ऐं मजमूई तौर ते 6 जहाज़ जेके आहिनि इंडिया जा किराया आहिनि। हाणे इहा ॻाल्हि जेका आहे ज़रा हॉन्ट्स करे थी न मोदी खे। उते वरी सवाल उतां जा सहाफ़ी बि पुछनि था, उतां जा जेके इंडिपेंडेंट दिफ़ाई तजियाकार आहिनि उहे बि कनि था, उहे बि चवनि था पिया। उते हिकिड़ो मूं अॼु ॿुधो पियो शिवसेना जो हिकिड़ो लीडर आहे संजय राउत, उन चयो त असांजो ऑपरेशन सिंदूर त असांजो नाकाम थी वियो आहे। सो उतां आहिस्ता आहिस्ता जीअं ई जेको उतां हैजानी कैफ़ियत ख़तमु थी आहे, त उनखां पोइ मोदी खां सवाल थियनि था, उन सवालनि जा जवाब मोदी वटि कोन्हनि। सो इहो हिकिड़ो इम्कान आहे या ख़दशो आहे त इन्हनि सवालनि खां बचण लाइ मोदी वरी को हमलो न करे या वरी का अहिड़ी लैंग्वेज भी इस्तेमाल करे थो, गोली जहिड़ा लफ़्ज़ इस्तेमाल करण, धमकियूं ॾियण पाकिस्तानी अवाम खे, बिल्कुलु अटेंशन गेन करण जे लाइ उहे सभु कनि था। बहरहाल थैंक्स टू मौसिन साहब, तव्हां सां एतिरी देर जे लाइ गॾु हुया। ते असीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ नाज़रीन हितां ई गुफ़्तगू खे कंटिन्यू कयूं था त आख़िर मोदी सरकार चाहे छा थी, ऐं ॿिए पासे पाकिस्तान ॻाल्हियुनि जी आछ बि करे थो, जेके बि मसइला आहिनि उहे टेबल ते वेही करे सॉल्व थी सघनि था। इन ॻाल्हि ते असां थोरो डिटेल में डिस्कशन कंदासीं राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि कयूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे दोस्त मुल्कनि जे दौरे बाबति। उन खां अलावा जेको नरेंद्र मोदी नफ़रत ते ॿधल पैगाम या स्टेटमेंट्स हू बार बार ॾिए पियो, केतिरा अनवेलकमिंग आहिनि, केतिरा रिस्पॉन्सिबल आहिनि, उते ॻाल्हि ॿोल हले पई। जॾहिं त पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं या फॉरेन मिनिस्ट्री जी, परॾेही वज़ारत जी असां जेकॾहिं ॻाल्हि करे वठूं त हू बि जेको बयानु आयो आहे त भई इंडिया जा नौजवान नफ़रत जी सियासत खे मुस्तरद कनि, ऐं असां इहो बि ॾिसूं था त उते कहिड़ी रीति उन्हनि जे नौजवाननि खे हुननि जो आवाज़ दबायो वञे पियो, प्रेस कयो वञे पियो। ऐं ॿिए पासे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिब जो ही स्टेटमेंट त इंडिया जे पाणी रोकण जो ख्वाब कॾहिं बि पूरो नथो थी सघे। अमदाद साहब जी तरफ़ हलूं था। अमदाद साहब, हू पाणी खे बि एज़ अ टूल इस्तेमालु करण जी बार बार कोशिश कनि पिया, इंडिया जेको आहे कोशिश करे पई, नरेंद्र मोदी पाणी खे बार बार विच में आणे पियो, ऐं ॿिए पासे पाकिस्तान जा इहे जवाब या जेको पाकिस्तान उतां जे इंडिया जे नौजवाननि जे लाइ बि पैगाम ॾिए पियो, इहे सभु केतिरी अहमियत रखनि पिया? पाणी खे एज़ अ टूल इस्तेमालु करण उन्हनि हाणे बंदि कोन कयो आहे। बिल्कुलु अला, जीअं मूं पहिरीं बि ॻाल्हि कई पिए त हू उते जे माण्हुनि जे सेंटीमेंट खे पंहिंजे हक़ में इस्तेमालु करणु चाहे थो, जेके वॾे पैमाने ते मोदी जे अगेंस्ट थी विया आहिनि। छाकाणि त मोदी त दावा वॾा वॾा कया हुआ त पाकिस्तान खे तबाह करे छॾींदोसीं, हीअं थी वेंदो, अखंड भारत जूं जेके ॻाल्हियूं कयूं पियूं। हाणे उन खां पोइ हुन वटि जेको आहे उहो आहे पाणी जो हथियार। हाणे उहो फौरी तौर ते तूं रोके नथो सघे। पहिरीं हुननि दावा कया त असां पाकिस्तान जो पाणी रोके छॾींदासीं। कल्ह जेका मोदी गांधीनगर में तकरीर कई आहे गुजरात में, उते हुन इहो चयो त बाबा असां सां जेको इहो सिंतास मुआइदो, असां सां वॾो ज़ुल्म हो, असांजो पाणी जो हक़ जेको आहे उहो खसियो वियो, ऐं असांखे जेके डैम इजाज़त मिली उन्हनि में बि असां जेको आहे उन्हनि जी सफ़ाई नथा करे सघूं पिया। हुन में हाणे हू चए थो त असां हिन जी सफ़ाई बि कंदासीं, ऐं ॿियो हू चए थो त असां जेकॾहिं पाणी छॾियूं था पाकिस्तान जेको आहे ॿुॾी थो वञे, इन क़िस्म जूं ॻाल्हियूं। सो मोदी जेको आहे उनखे बि ख़बर आहे त हू पाकिस्तान जो फौरी तौर ते पाणी नथो रोके सघे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मोदी पाकिस्तान जो पाणी रोकींदो त चीन तयारु वेठो आहे, ऐं चीन इहे वाज़े सिग्नल ॾिना आहिनि त पोइ ब्रह्मपुत्रा जेको दरिया आहे इंडिया जो, जेको 3 सैकड़ो
मजमूई जेको पाणी आहे इंडिया जो उहो ब्रह्मपुत्र मां अचे थो ऐं उहो चीन खां थो गुज़रे, उतां ई जितां सिंधु थो निकिरे। सो उहो ऐं उनजी 44% जेका आहे बिजली उहा उतां थी पैदा थिए ब्रह्मपुत्र तां। सो हाणे उहो होॾां चीन जेको आहे उहो तयारु वेठो आहे जेकर मोदी हल्की फुल्की भी का अहिड़ी शरारत करे पाकिस्तान जे पाणियुनि सां त चीन होॾां ऐं जेको आहे हुनजो पाणी मुकमल बंदि करण जी सलाहियत बि रखे थो, वेरी एॾी इंपॉर्टेंट, बिल्कुल कैपेसिटी आहे। सो ही सिर्फ़ ऐं सिर्फ़ मोदी जेको आहे उहो पंहिंजे माण्हुनि खे उते बेवकूफ़ पियो बणाए। उहो जेको हिकिड़ो इंतिहा पसंदी पर इनसां जो वधीक जिन माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइजे बि न सघे पियो। तव्हां ॾिसो उतां जा नौजवान जेके असां हुनजो चलो टॉक शोज़ ई ॾिसी वठूं था, तव्हां ॾिठी हूंदी हिकिड़ी रीसेंट क्लब जिते नौजवान सवाल करे पियो त तव्हां त असांजी इंटरनेशनल तौर ते बि वॾी बेइज़ती कराई आहे, त एंकर जेका हुनखे प्रेस करण जी कोशिशि करे पई या माइक हुनजे हथ मां खसण जी कोशिशि करे पई, ऐं जहिड़ो रवैयो मोदी सरकार उते नौजवाननि सां रखियो आहे उहो बि त नाक़ाबिले बर्दाश्त आहे। ॾिसो लैला, घणे वक़्त लाइ तव्हां समूरनि माण्हुनि खे बेवकूफ़ नथा बणाए सघो न। बिल्कुलु शिवसेना जेका वरी इत्तेहादी इत्तेहा पसंद एंटी पाकिस्तान सेंटीमेंट जेको हुनजो आहे उहा बि बज़ात ख़ुदि हिन वक़्तु मोदी जे अगेंस्ट आहे। ऐं उतां जा जेके पंहिंजो मतिलबु यशवंत सिन्हा जो मोहसिन साहब जेको मिसाल ॾेई विया, जी बिल्कुलु, ऐं ॿिया जेके उतां जा जेके आज़ाद तजिया निगार आहिनि, अजय साहनी आहे, उन खां सवाइ परवीन साहनी आहिनि, उहे समूरा जेके दिफ़ाई तजिया निगार आहिनि उहे चवनि था पिया त बाबा असांखे शिकस्त थी आहे। सो हाणे उहो जेको सेंटीमेंट आहे मोदी जे अगेंस्ट आहे उनखे दॿाइण जी कोशिशि कई थी वञे पई गोदी मीडिया जे ज़रिए। पर हाणे बज़ात ख़ुदि गोदी मीडिया बि सवाल थो पियो करे त बाबा तव्हांजी सफ़ारतकारी किथे आहे। मूं ॿुधो पिए अंजना कैशप जेका आहे उहा माना जंग वारनि ॾींहंनि में त उन ईअं पियो लॻे ॼण मिसाइल ते चढ़ी पाण पाकिस्तान पई अचे। सो उहा माई जेका आहे हाणे उहा बि उतां सवाल करे थी पई त बाबा असांजी सफ़ारतकारी किथे आहे। अमेरिका जेको असां सां गॾु कोन बीठो आहे, रूस खुली असां सां गॾु कोन बीठो आहे, पाकिस्तान जा जेके दोस्त हुया उहे खुली पाकिस्तान सां बीठा हुआ, हिकिड़ो दोस्त बि कोन बीठो। सो इहा मोदी जी जेका नाकामी आहे उनखे पाण खे बि नज़र अचे पई। ऐं बहरहाल पाकिस्तान सफ़ारती लेवल हुजे या इंटरनेशनल लेवल ते जेके बि कोशिशूं करे पियो उहे वाज़े आहिनि। इमदाद साहब, प्रोग्राम में अॻिते वधूं था। हिकु इंपॉर्टेंट ख़बर आहे त जेकॾहिं तव्हां सिंध सां तालुक़ु रखो था ऐं 6, 9 ऐं 10 जी शागिर्दियाणी आहियो, इफ यू आर अ फीमेल स्टूडेंट, त तव्हां पढ़ंदा बि ऐं तव्हांखे गॾोगॾु ख़ुशख़बरी इहा आहे त पैसा बि मिलंदा पिया, यानी स्टाइपेंड मिलंदो, वज़ीफ़ो मिलंदो हिकिड़ो। त सिंध हुकूमत जो शागिर्दियाणियुनि जे लाइ इमदाद साहब वॾो ऐलान आहे। तालीमी साल 2024 खां 25 लाइ छोकिरनि जे लाइ यानी एनरोलमेंट खे बहितर करण जे लाइ जिन छोकिरियुनि जी जो तालुक़ु 6, 9 ऐं 10 दर्जे सां आहे उन्हनि खे हाणे गॾोगॾु स्टाइपेंड बि मिलंदो, वज़ीफ़ो मिलंदो। हुनजी रक़म अगस्त, सितंबर, अक्टूबर ऐं नवंबर ऐं डिसंबर 2024 जे लाइ ॾिनी वेंदी जिन छोकिरियुनि शागिर्दियाणियुनि जी अटेंडेंस 60% आहे। त इमदाद साहब, ही केतिरो वेलकमिंग क़दम आहे। इन अहिड़ा जेकॾहिं स्टेप्स खयां वञनि हुकूमतनि जे पारां त ज़ाहिर आहे जेके ॿार पढ़ाई खां दूरि आहिनि या जेके नियाणियूं तालीम हासिल नथियूं करे सघनि त पोइ उन्हनि जा पेरेंट्स बि उन्हनि खे ॾिठो वञे त मोकिलनि पिया क्लासरूम्स में या स्कूल्स में तालीम हासिल करण जे लाइ। त तव्हां इन फ़ैसिले खे, इन क़दम खे कीअं एनालाइज़ कयो पिया? इहो तमामु वॾो क़दम आहे। माज़ी में बि इहो थींदो रहियो आहे त थींदो जेके रहियो आहे, वज़ीफ़ा बिल्कुलु बिल्कुलु मिलंदा रहिया आहिनि। हाणे हिन में वज़ीफ़ो ॾियणु ज़ाहिर आहे हिकिड़ी बहितर शइ आहे। जेके ग़रीब माण्हू आहिनि, जेके नथा अफोर्ड करे सघनि पिया, उहे घटि में घटि इन जेको आहे उन्हनि खे जेको अट्रैक्शन हूंदी, कशिश हूंदी त असांजी घटि में घटि जेका ॿारड़ी वञे थी पई पढ़ाई लाइ उहा घरां ख़र्च नथी करे बल्कि उनखे मिले थो। हिकिड़ो त इहो उन्हनि खे अट्रैक्शन हूंदी, उनजे करे एनरोलमेंट वधंदी। पर मुंहिंजो कंसर्न जेको आहे लैला उहो इहो आहे त ज़ाहिर आहे इहा सरकारी स्कूलनि जे लाइ आहे ऐं हाणे सरकारी स्कूलनि जी हालत असांजी सुठी कोन्हे। बिल्कुलु आए ॾींहुं ख़बरूं ईंदियूं आहिनि त छत जा छापड़ किरी पिया। कहिड़ी हिकिड़ी कॉमन ख़बर आहे तालीम खाते खे वठी करे, स्कूल्स खे वठी करे। जी स्कूलनि जी बिल्डिंग्स त पंहिंजी जॻह ते ज़ाहिर आहे उहो किथे सुठियूं बि आहिनि, किथे ख़राब बि आहिनि। पर जिते सुठियूं इमारतूं आहिनि उते छा तालीम जो मयार आहे बहितर? उते उस्ताद दिलि सां पढ़ाइनि था? उते जेको आहे अॼु जे जदीद तक़ाज़ाउनि मुताबिक़ तालीम आहे या माज़ी वारी तालीम आहे जेका पहिरीं मां जेके प्रोग्राम में चवंदो रहियो आहियां त अलफ़ बे वारी तालीम जेका उहा आहे या सभु जदीद उनखे कयो आहे? ऐं उन खां पोइ छा उहो जेको ॿार सिंध जे सरकारी स्कूलनि मां जेको ॿार या ॿारड़ी पढ़ी अॻिते निकिरनि था त छा उहे कॉलेज ऐं यूनिवर्सिटीज़ में कॉम्पीट करण जी पोज़ीशन में आहिनि? ऐं सभिनी खां वॾी सुवाल इहो आहे त भई छा असांजा जेके टीचर्स आहिनि, जेके वॾियूं वॾियूं पघारूं खणनि था, उहे पंहिंजनि ॿारनि खे उन स्कूल में पढ़ाइनि था जिन में हू पाण पढ़ाइनि था या उन्हनि खे प्राइवेट स्कूलनि में मोकिलनि था? असांजा जेके बाबू आहिनि ब्यूरोक्रेट्स एजुकेशन डिपार्टमेंट जा ख़ासि तौर ते, छा उन्हनि जा ॿार उन्हनि सरकारी स्कूलनि में पढ़नि था जिन जो इंतज़ाम उन्हनि वटि आहे?
बिल्कुलु माज़ी में असांजे सरदार शाह साहब हिकिड़ो सुठो मिसाल क़ाइमु कयो त उन्हनि पंहिंजी न्याणीअ खे हैदराबाद जेके प्राइमरी स्कूल में वञी दाख़िल दाख़िला करायो, कराई। सरकारी प्राइमरी स्कूल। छा असांजे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि MPs MNAs, उन्हनि जा ॿार उन्हनि सरकारी स्कूल में पढ़नि था? ॾिसो लैला, जेका सिहत ऐं तालीम इहे तॾहिं बहितर थींदा जॾहिं असांजा फ़ैसिला साज़ उन्हनि पाण उन्हनि जा ॿार वेरी उते ट्रू। पढ़ंदा ऐं उन अस्पतालुनि में उन्हनि जो पंहिंजो ऐं उनजे ख़ानदान जो इलाजु थींदो। उन खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे। सो इहो लाज़मी हुजणु घुरिजे त बाबा जेके सरकारी ऑफिसर आहिनि, जेके तालीम सां ख़ासि तौर ते जिन जो तालुक़ु आहे, ऐं जेके भी चूंडियल नुमाइंदा उन्हनि जा ॿार उन सरकारी स्कूलनि में पढ़ंदा। उन खां पोइ ॾिसो त कीअं सिंध जा स्कूल ठीकु था थियनि। उन खां पोइ ॾिसो त कीअं ज़ाहिर आहे वॾनि वॾनि स्कूलनि में वॾियूं वॾियूं फीस ॾेई ॿारनि खे पढ़ाइनि था, ऐं उनजे करे बि हुननि जे सरकारी स्कूलनि ते को तवजो ई कोन्हे असांजे फ़ैसिला साज़नि जी। अकेलो सरदार शाह छा कंदो? सरदार शाह जी कोशिशूं ॾाढियूं बहितरीन आहिनि ऐं मूं सदाईं हुनजी मुख़्तलिफ़ जेको वक़्तनि ते कोशिशूं कंदो रहियो। तालीमी एमरजेंसी, एजुकेशन एमरजेंसी भी त लगाई वई आहे। उन जा छा अपडेट्स आहिनि? आई थिंक उन्हनि ते बि कमु हले पियो तमामु सूबनि में या मुल्की इमरजेंसी लेवल ते। ये सिर्फ़ कागज़ी लैला, ये अच्छा सिर्फ़ कागज़ी ऐलान। अच्छा तव्हां जेकॾहिं इनक़िलाब आणणु चाहियो था सिंध जी तालीम में, तव्हां ॾाढी इन इम्पोर्टेंट खां ॻाल्हि कई सवाइ आहे। तव्हां सही, वटि हाँ ॿियो को फार्मूलो कोन्हे त जेके बाबू आहिनि सरकारी ऑफिसर आहिनि ऐं असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जा पंहिंजा ॿार सरकारी स्कूलनि में पढ़नि। पोइ ॾिसो त उते पखा बि हूंदा, बिजली बि हूंदी, पोइ ॾिसो उते पाणी, थधो पाणी बि अव्हांखे मिलंदो, मुमकिन आहे त उते एयर कूलर या एयर कंडीशन बि लॻी वेंदा। सो इहो 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 जेको आहे हाणे असां मतिलबु असां सिंध में था रहूं न, सही सिंध ॻाल्हि में जिते 50 डिग्री जी गर्मी हूंदी आहे उते ॿारनि जे स्कूलनि में पखा कोन्हे। स्कूल जेके डिज़ाइन थियल आहिनि, जेके ठहियल आहिनि स्कूल, उहे असांजे मौसम मुताबिक़ न आहिनि। कंक्रीट जूं भितूं दादू जोईअ में, नवाबशाह में, सांगड़ में, ठटे में, बदीन में, थर में कंक्रीट जूं भितूं। हाणे उहे त हिकिड़ो तंदूर थियूं थी वञनि न, त तव्हां उते ॿारनि खे स्टेफन ॾियो न ॾियो, उते असल में हर माहौल जेको आहे पूरो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हां कंहिं बि स्कूल में हलिया वञो, कंहिं बि स्कूल में, प्राइमरी लेवल जी ॻाल्हि कयां थो, जी हाई स्कूल्स के हद ताईं किथे ग्राउंड्स वग़ैरह आहिनि, तव्हांखे न को ग्राउंड मिलंदो, तव्हांखे न को उते को पार्क मिलंदो, न को बाग़ीचो मिलंदो। स्कूल जेके उहे स्कूल रहिया ई न आहिनि। सो इहो जेको आहे इन स्टेफन इहो ॾियणु ॾाढो बहितर आहे, वज़ीफ़ो ॾियणु। हाँ जी, पर इन सां अहिड़े गॾोगॾु स्टाइपेंड ॾेई करे अट्रैक्ट कयो वञे थो, तीअं ई अगरि बिल्डिंग्स जी हालत दुरुस्त कई वञे या अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ रोज़ानो जी बुनियाद ते कराई वञनि जीअं ॿारनि जे अचण जो दिलि चवे ऐं मालिकनि जो बि मोकिलण ते जेको आहे दिलि चवे त ॿार वञी करे हुनजा तालीम पिराइनि। बिल्कुलु बिल्कुलु असल शइ इहा आहे। माना ऐं ज़ाहिर आहे अच्छा हुनखे डिस्करेज नथो कयां पियो। जी 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 हाणे बिल्कुलु पर मसइलो इहो आहे जेका स्टेफन जे ॿारड़ी खे तव्हां ॾियो था, उहा तालीम कहिड़ी पढ़ाईंदी उते अची? छा सही। जो इहे जेके परे ॾूरां के स्कूल में जिते ॿारड़ी खे पैसा त मिलंदा, उते उस्ताद आहे उहो पढ़ाइणु अचे थो? यस खिपरो में पंहिंजो हेॾा शहदाद कोट वारे पासे, ठुल्ह वारे पासे, उते जेके स्कूल सरकारी स्कूल आहिनि उते छा उस्तादनि जी अटेंडेंस ईअं आहे जीअं हुजणु घुरिजे? उस्ताद ईअं पढ़ाइनि था? इवन छा उहे उस्ताद इन क़ाबिल आहिनि त अॼु जे जदीद दौर जे तक़ाज़नि मुताबिक़ ॿारनि खे पढ़ाइनि? बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ॾिसो न, सवाल पंहिंजी जॻह ते इवन जेको मौजूदु मां मोहम्मद साहब मूंखे शायदि के उस्ताद कावड़जनि न, आहे। उतां स्कूलनि में वञो, चाहे फीमेल टीचर्स हुजनि या मेल टीचर्स हुजनि, उन्हनि जो कुर्सी ते वेहण जो अंदाज़ ई जेको आहे उहो अहिड़ो हूंदो आहे जो ॿार उनखे ॾिसी डिॼी वेंदो आहे। मतिलबु ग़रीब तरीक़े सां, माना दाबे सां, रोब सां वेंदा आहिनि। ऐं असल ॻाल्हि इहा आहे त ओवरऑल माहौल तब्दील कयो। बिल्कुलु ओवरऑल बिल्डिंग्स माहौल खे खे तब्दील थियण जी ज़रूरत आहे। तव्हांजी इंपॉर्टेंट ॻाल्हि इमदाद साहब तव्हांजी तर्जीमा इहा हुई त जॾहिं इनक़लाब वॾे पैमाने ताईं इन तालीम जे मैदान में तॾहिं ईंदो जॾहिं असांजा हुकुमरान पंहिंजे ॿारनि खे इन्हनि ई स्कूल्स में पढ़ाईंदा। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कुझु हुकुमराननि कोशिशि त कई आहे, पर बहरहाल हीअ गॾिजी कोशिशि करणी पवंदी ऐं पोइ हिकिड़ो वॾी लेवल ते इनक़लाब अची सघे थो। सो थैंक यू वेरी मच इमदाद साहब, तव्हां असां सां गॾु मौजूदु आहियो, मौजूद साहब बि हुया। सो नाज़रीन पंहिंजो फीडबैक ॾियणु असांखे हरगिज़ न विसारींदा। मुलाक़ात थींदी सुभाणे, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।